बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। किर्स 682 जे लाइ असां हिकिड़ी वीडियो ठाही हुई जिन में आबादकारनि खां असां सवाल कयो हुया त तव्हांखे किर्स 682 वैरायटी कीअं लॻी आहे ऐं तव्हां उन मां छा पैदावार खई आहे या उन जी ग्रोथ कीअं आहे या तव्हां छा था सम्झो उन ते बीमारियुनि जो हमलो या तव्हां छा था सम्झो उन जी पैदावार छा अचण जा चांसिस आहिनि। अहिड़ा कुझु सवाल असां आबादकारनि खां कया हुया छाकाणि त 2026 जी सीज़न में किर्स 682 हिकिड़ी ॾाढी ट्रेंडिंग वैरायटी हुई ऐं मोस्ट डिमांडिंग वैरायटी हुई। तमामु घणो इन बिज़नेस कयो। असां बि वीडियो रखीसीं पंहिंजे फसल जी त उन कंडीशन में जेको तव्हांखे सूरत हाल ॿुधाईसीं उहा वीडियो जी लिंक जेका आहे असां कॉपी करे हिन पहिरें कमेंट में रखंदासीं। उन बि असांजा तव्हां तासुरात ॿुधिजो ऐं हिन वीडियो में वरी जेको आहे असां हिनखे स्प्रे वग़ैरह करायो आहे ऐं माना सूरत हाल ईअं ॾिसण में अचे पई त माना हिन वैरायटी जी हींअर जेका आहे मतिलबु जेका ग्रोथ आहे रुकिजे कोन थी। हिन वैरायटी जी जेकॾहिं मिसाल सही नमूने सां मैनेजमेंट कयूं था त मतिलबु रुकिजे कोन थी। पर इन जी जेकॾहिं निस्बत में असां ॻाल्हि कयूं त काफ़ी ॿियूं वैरायटीज़ आहिनि तमामु सुठियूं परफॉर्म कनि पियूं। उन जी सूरत हाल बि असां ॾिसूं पिया ऐं उन्हनि जी जेका आहे मैनेजमेंट बि ॾिसूं पिया। मैनेजमेंट जे हवाले सां माना असां जेको आहे कोशिशि कई आहे त ॿिन्ही ते जेको आहे ट्रीटमेंट साॻी रखूं त बहितरु आहे। ऐं जेकॾहिं मिसाल असां चाहियूं था एक्सीलेंट असां जेके आहे रिज़ल्ट्स चाहियूं था त लाज़मी ॻाल्हि आहे असांखे न्यूट्रिएंट्स डिज़ीज़ मैनेजमेंट ऐं इरीगेशन मैनेजमेंट असांखे बहितरु रखणी पवंदी। प्लांट पॉपुलेशन जे हवाले सां बि वीडियोज़ बि आहिनि ऐं असां उन जे बारे में तव्हांखे ॿुधायोसीं त प्लांट पॉपुलेशन बि असांखे बहितरु करणी आहे। हाणे हिन खे असां तक़रीबन 11 ॾींहं पहिरियां जेको आहे असां हिनखे NPK बोरान ज़िंक ऐं एसीफेट जो जेको आहे गॾियल असां स्प्रे कयो हुयो। हिन जी जेका किर्स 682 जी मतिलबु जेका मथी ग्रोथ आहे माना जेकॾहिं मिसाल हेठि हिन ते असां मतिलबु एतिरो मिसाल फुटी असां चूंडे बि आया आहियूं। हिन में टेड़ो बि सुठो आहे, गोगड़ो हिन जो नंढो आहे, पर किथे किथे नंबर ऑफ बॉल्स कंहिं कंहिं प्लांट में एतिरा त ज़्यादा आहिनि माना नंबर ऑफ बॉल ज़्यादा आहिनि। ऐं जेकॾहिं प्लांट जी असां पॉपुलेशन सही रखी आहे, ॾिसो जॾहिं बि असां कंहिं वैरायटी जी सही नमूने सां जजमेंट कंदासीं त असां पंहिंजनि ग़लतियुनि या पंहिंजनि ॻाल्हियुनि खे बि ॾिसंदासीं। हर शइ सिर्फ़ु वैरायटी ते कोन ॾिसंदासीं। हिन सूरत हाल में का बि वैरायटी जेकॾहिं तव्हांखे मैनेजमेंट सही तव्हां रखो था ऐं एतिरे टेम्परेचर ते का सुठी पैदावार ॾिए थी, इहा तव्हांजी वॾी ख़ुशनसीबी हूंदी छाकाणि त टेम्परेचर असां वटि तमामु ज़्यादा आहे। हाणे हिन जी जेका आहे अपर ग्रोथ आहे अपर जेका ग्रोथ आहे उहा माना तमामु बहितरीनु पई थिए। हिन में माना गुलबाटी मथियां खां या नंढो गोगड़ो आहे या जेको आहे असांजा ब्रांचिस आहिनि या अपर जेके हिन जो टॉप आहे। हाणे हिन मिसाल जेकॾहिं ॿूटे जी ॻाल्हि कयूं हिकिड़ो नंढो ऐं एतिरो ख़ासि हेल्दी कोन्हे को, पर हिन में तव्हां ॾिसो नंबर ऑफ बॉल्स ज़्यादा ॾिसण में था अचनि। इन में छा आहे त हिकिड़ो त या त असांजी ज़मीन किथे किथे वर्क सुठो थो ॾेखारे या असांजी जेका आहे छिड्राई सही नमूने सां थियल आहे या फर्टिलाइज़र उते सही नमूने सां कमु कयो आहे। हाणे हिन खे इंशा ताला अॼु हिन खे असां हिन खे पाणी ॾिनो आहे, पर कोशिशि कंदासीं हिन खे सुठे नमूने सां असां जेको आहे वरी हिन जो कॉपर आयरन मैग्नीशियम ज़िंक प्लस में बोरान उन सां गॾु एसीफेट वरी हलाईंदासीं छाकाणि त सकिंग इंसेक्ट जो हमिलो तमामु ज़्यादा आहे। जेकॾहिं तव्हां मिसाल कचाट वग़ैरह जे लाइ या जेकॾहिं मिसाल प्लांट जी इहे शयूं जेके मां तव्हांखे ॿुधायूं आहिनि कॉपर मैग्नीशियम ज़िंक बोरान ऐं आयरन, इहे जेके शयूं असां इस्तेमालु करायूं था न उन में छा आहे त उन्हनि में मतिलबु असांजो जेको आहे फोटोसिंथेसिस जे अमल खे ताक़त मिलंदी। असांजे ॿूटे खे जेको आहे मतिलबु जेके फ्लावर्स आहिनि उन्हनि खे हेल्दी थींदा। जेके असांजा नंढा गोगड़ा उहे ताक़त वठंदा अॻिते वधंदा। ठीकु आहे। ॿूटे जी फिज़ियालॉजिकल मैनेजमेंट आहे जेके फिज़ियालॉजिकल मतिलबु इंटरनल जेके असांजा रिएक्शन्स आहिनि उहे सुठा थींदा। माना ॿूटे खे ग्रोथ मिलंदी। सिर्फ़ु NPK ज़रूरी न आहे पर ॿूटे जूं ॿियूं नंढियूं नंढियूं शयूं जेके आहिनि उहे बि तमामु ज़रूरियूं आहिनि। ऐं डिज़ीज़ जे हवाले सां तव्हांखे चवंदासीं त हिन दफ़ो असांजे ॿूटनि ते डिज़ीज़ तमामु मतिलबु ज़्यादा आहिनि। ऐं जेकॾहिं मिसाल किर्स जी ॻाल्हि कयूं त किर्स खां बहितरु जिन्सूं बहितरु परफॉर्म कनि पियूं। तव्हांजो इन बारे में छा ख़्यालु आहे तव्हां असांखे ज़रूरु ॿुधाइजो। ओवरऑल सुठी आहे जिन्स, मतिलबु जेकॾहिं ॾिठो वञे
पर ख़ासि न आहे जेतिरो मतिलबु हिन जे बारे में जेकॾहिं हिकिड़ी असां पोस्ट ॾिनीसीं उन पोस्ट में तव्हां आबाद करण जा कमेंट्स ॾिसंदो त मायूस पिया लॻनि असांखे। माना इहा हिकिड़ी हक़ीक़त ते ॻाल्हाइनि, इहा हिकिड़ी कंहिंजी मुखालफ़त कोन्हे। असांजी सिंध जी वैरायटी आहे, असांजे लाइ हीउ फ़ख़्रु आहे, ठीकु आहे। पर जेका हक़ीक़त आहे, जेका रियलिटी आहे, जेके फैक्ट्स आहिनि, फिगर्स आहिनि, उहे तव्हांजे साम्हूं रखंदासीं। हिन जी पहिरीं असां पिकिंग कई आहे। इंशाअल्लाह ताला जीअं ई हिन जो जेको आहे 5-8 ॾींहंनि जे अंदरि अंदरि वरी ॿी पिकिंग ईंदी, उन हिसाब सां असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। किथे किथे हिन जी जेको आहे ज़मीन जे करे, माना ज़मीन असांजी जेका आहे उहा सुठी आहे पंहिंजे जाइ ते, पर ज़मीन फार्म यार्ड मैन्यूअर मतिलबु ऑर्गेनिक मैन्यूअर सही नमूने सां पहिरें फ़सुल में न इस्तेमालु करायोसीं। इन जे करे किथे किथे हिन जी जेको आहे क़द नंढी आहे, किथे हिन जी क़द सुठी थी आहे, 5-5.5 फुटनि ताईं थी आहे। सो तव्हांजो किस 682 या तव्हां पंहिंजे फ़सुल जे बारे में छा चवणु चाहींदो, उहो असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। थैंक यू सो मच।